मुराद ज़रूर चाहींदो त ठाह थी वई, पर मां जवान पुट जो खून लोइण कंहिंखे बि कोन ॾींदुसि। अदा तुझे जवान पुट जे खून जो पलान थी चुको आहे। ठाह कयो, हाणे वधीक माण्हू न मारायो। मुंहिंजे पुट जे पलांद में जेसी ताईं राज़न ऐं ककर खे न मारींदुसि न, तेसि ताईं हिसाब बराबरि कोन थींदो। राज़न जे पुठियां मुंहिंजो पुटु सोडल आहे। तूं पक सम्झ त मुख्तियार जे पलांद में राज़न खे ई मारियो वेंदो। जेकॾहिं मुराद ठाह कयो पोइ ई असांजा हथ कटिजी वेंदा। उन्हनि बि त ठाह करण खां पोइ दोखे सां असांजो हमराह मारियो आहे। छा उहो ई दोखो असां उन्हनि सां नथा करे सघूं? इन दुश्मनी खे जेतिरो बि अॻिते गिलींदव न त नुक़सान में ई वेंदव। माई हनीफा, तूं घर संभाल। ॿाहिरि छा थो थिए इहो मर्दनि ते छॾे ॾे। अदा तोखे वरी बि हिकु चकर मुराद सां ॻाल्हाइणो पवंदो त ठाह में का बि तकड़ न करे। उन्हनि जा बि ॿ मुड़ुस मोहलनि, ठाह लाइ हो बि तकड़ कोन कंदा। ख़बर आहे वो बि पलांद जो सोचींदा, पर अखियूं पूरे असां बि कोन हलंदासीं। जेकॾहिं मुराद ठाह करे थो त हुन खां पहिरियों ई मां ककर ऐं राज़न खे पूरो करे छॾींदुसि। उन खां पोइ ठाह थियो त कंदासीं। अदा आलम त मुड़ुस माराईंदो। खैर घुर निभागी रन। दुआ कर त दुश्मननि खां पलांद ॻाए वॼाए वठूं। अदा गोठ तरफ़ पुलिस जी मोबाइल पई अचे। अरे भॼंदो त ईअं थो अची, पुलिस थी अचे या राकास थो अचे? मूंखे त पक हुई त असांजे मथां केस दाख़िल ज़रूर थिए, पर पुलिस अचण में एतिरी देर छो कई? हाणे तव्हां ईअं कयो जो सभु साइड ते थी वञो। अदा पुलिस खे मां ऐं अदा अली खान हथ ॾियूं था। रेस चाहींदो त ठाह थिए। मां जेकॾहिं ॿाहिरि हूंदुसि त ठाह थी न सघंदो। उन करे रेस बि इहो ई चाहींदो त मां लाकब में हुजां। हाणे तव्हां साइड ते थी वञो, बाक़ी पुलिस खे मां पाण मुंहुं ॾींदुसि। हाणे बोल तो था जहिड़ी ख़बर खणी आवां। बाबा सही हमलो करे चुका आहियूं, पर मंसूर खान ते को फ़र्क़ु पवण वारो न आहे। कम खे जारी रखो। नेठ ते इहो मंसूर ख़ौफ़ज़दा थी मूं ढाली ईंदो। बाबा साईं मंसूर खान रिजण वारनि मूं न आहे, चौथ पूरो करे था हिक ई धग में। ख़बरदार जो मंसूर खान खे को वॾो नुक़सान पहुचाइण लाइ सोचो न सही, मिस्टर असली तबाह करे छॾींदोसि। जेतिरो चयो आहे वरी ओतिरो कर। बस समझी वियुसि बाबा साईं, अव्हां जो हुकुम अखियुनि ते। हिकु ॻाल्हि सोचे छॾियो त मंसूर खान जे अॻियां तव्हांखे पंहिंजी शनाख़्त कॾहिं बि ज़ाहिर न करणी। जे हुनजे साम्हूं तव्हां ज़ाहिर थी पियो त पोइ हुन खां तव्हांखे मां बि बचाए न सघंदुसि। बाबा साईं अञा ताईं असांजी सुञाण लिकल आहे, अॻिते भला साईं भलाई कंदो। त पोइ ठीकु आहे, वञो वञी पंहिंजे कम सां लॻो। ऐं हा, बार बार हिते अचण जी ज़रूरत न आहे, ठीकु आहे? हलो। ऐं हा, जेको ख़ासि कमु हुजे त उहो फ़ोन ते ॿुधाए छॾिजो। हलो। ये थींदो बाबा साईं। सूबेदार साहब, मां पंहिंजे अमरान मां तोखे कंहिंजो बि हथु कोन ॾींदुसि। बाक़ी जेकॾहिं मूंखे वठी हली न त मां हाज़िर आहियां। मुराद जेकॾहिं तोखे गिरफ़्तार करणो हुजे हा, तोखे 2 ॾींहंनि जी मोहलत कोन ॾियो हा। जंहिं ॾींहुं केस दाख़िल थियो हो न, उन ॾींहुं तोखे गीले लाकब कयां हा। पर मीर शाहनवाज़ DSP मथां ज़ोर वधाए छॾियो त मुराद खे गिरफ़्तार नाहे करणो। ॻाल्हि साफ़ साफ़ ॿुधाई, पंहिंजे अमरान जो हथु मां तोखे ॾियण वारो कोन। मुराद तूं असांखे मजबूर पियो करी। हुननि जो ज़ोर आहे
तोखे पंहिंजा हमरा पेश करणा पवंदा। जेकॾहिं ज़िद तां नथो लही न त पोइ मां शाहनवाज़ खान सां मिलां थो ऐं पंहिंजे अमरान खे उन जे हवाले थो कयां। पोइ उन जी मर्ज़ी आहे त उहो तो वटि अमरान खे पेश करे या न। जेकॾहिं रात ताईं तुंहिंजा हमरा पेश न पया त मूंखे मजबूरन तुंहिंजे घर जे मथां छापो हणणो पवंदो। सूबेदार, जेकॾहिं मुंहिंजे घर में छापो हई त मां तुंहिंजे लाइ ही धरती सामो करे छॾींदुसि। तोखे ज़िंदा कॾहिं बि कोन छॾींदुसि। डॉक्टर, तव्हां गाॾियूं साइड करे मुराद जो इंतज़ारु कयो। मां रईस शाहनवाज़ जे बंगले ते हलां थो। मां उते मुराद खे घुराईंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, ज़िंदा वापसि न वञे। सोट, अकेलो तूं ओ ताक़त ते न वञ। मिठण या ठारे खे पाण सां गॾु वठी वञ। पलांद में हू असांजा 2 मुड़ुस मारे चुका आहिनि। हाणे अगराई हू कॾहिं न कंदा। इन करे मां चवां थो त तव्हां मुंहिंजो खुदको न कयो। जीअं फायरिंग थींदी मां उतां निकिरी ईंदुसि, पर यादि रखिजो, मुराद तव्हां खां ज़िंदा निकिरी वापसि न वञे। मुराद ज़िंदा वापसि न निकिरंदो। मुराद त छा, पर उन सां जेको बि गॾु हूंदो न उनखे पूरो करे छॾींदासीं। जेकॾहिं कमु थी वञे न त 3 ॼणा मोटरसाइकिल ते ॻोठ निकिरी हलिजो। मां बि होॾां निकिरी ईंदुसि। ठीकु आहे, हलो भाई। अवा गाॾियुनि खे साइड खे कयो। मां मुराद जे मौत जो बंदो तयारु कयां। मिठी, आख़िर तूं मूंसां हुन खां छो पई ख़तरे? तोखे चयमि न ही मिलण जो मुनासिब वक़्तु न आहे। तोखे मिलण लाइ मां पाण फोन कंदसि। तुंहिंजे हिन वक़्तु अचण ताईं मां इंतज़ारु नथो करे सघां। मिठी, इंतज़ार नथो करे सघी त पोइ मूंखे विसारे छॾ। तोखे विसारण मुंहिंजे वस में न आहे। मिठी, हा, जेकॾहिं मुंहिंजे साह जी तंद टुटी पए पोइ मूं ते मयार न आहे। पोइ तोखे विसारे सघां थो। पोइ इंतज़ार कर। तोसां मिलण लाइ त मां इंतज़ारु कयां। जेतिरो तूं चवंदी मां ओतिरो इंतज़ारु कयां। पर मिठी, पंहिंजो नालो त ॿुधाए त तूं आख़िर आहीं केरु? जीअं तोखे मां पंहिंजो ऐं बाबा जो नालो ॿुधायां त तूं अची मुंहिंजे दर ते बीह। वाइदो थो कयां, पक्को वाइदो, तुंहिंजे दर ते न ईंदुसि। मिठी, पोइ इहो ज़िद छा लाइ? थोरी घणी सुञाण थो हुजे न। आख़िर मां जंहिंसां मोहबत कयां थो त हुनजो नालो छा आहे? मूंखे तुंहिंजे नाले जी ख़बर आहे। छा इहो काफ़ी न आहे? रईस मंसूर खान उहो ई आई न जंहिंजे मथां 3-4 चकर हमिलो थी चुको आहे। छा? वो मुतलिक पूरी ॼाण रखे थी ऐं मूंखे हुनजे नाले जी ख़बर न आहे। किथे मूं मथां हमला कराइण वारी छोकिरी यादि न आहे? हाणे इन मुतलिक पूरी ॼाण हासिल करणी पवंदी ऐं इन कम लाइ उन ॻोठ जो को ख़ासि माण्हू पाण सां मिलाइणो पवंदो।
अची वियो मुंहिंजो पुटु ॾिठो अची वियो लॻे थो त सारी सब्जी खपाए घर पोइ मोटो थी बाबा हथ सब्जी ख़राब थी वई जेका बेराज में लोड़े आयो आहियां बाक़ी कुछ सब्जी खपाए आयो आहियां अदी पानी तो पिया अरे निभागा वरी कहिड़ी भाॼी ख़राब करे मोटियो आई बाबा पालक ऐं धाणा जेके गर्मी में सड़ी राख थी विया उहे बेराज में उछले आयो आहियां केरु वठण लाइ तयार बि न हो अरे तोखे केतिरो सम्झाईंदो आहियां त इहा नाज़ुक भाॼी न खणो बाबा ग्राहक घुरनि था वठणी त पए थी न अरे ओ अतो ई ग्राहकनि ई जूतो लाइ बिस्मिल्लाह आहे क्या कमाई तो चारना ऐं नुक़सान करे अची तो ॿारना हाणे नुक़सान केरु भरींदो अदी तूं सम्झा बाबे खे कम ते वञ तॾहिं बि गपी न वञ तॾहिं बि गपी अदा तूं ऐं बाबा त कॾहिं बि न ठहंदो जेकॾहिं ही ॿ रुपया कमाए अचे त मां छो थो थियां हिन जो मां हमेशह नुक़सान ई भरियो आहे हिन चकर तो जो भाउ ख़ुदि पघार खणी अचे त तव्हां ॿिन्ही खे कराची मोकिलियोसि उते ॿई वञी कमाइजो बाबा मूंखे लाचार कोन्हे जो परदेस वञी कमाया अरे इहो परदेस आहे अरे ही बीठो ते कराची ही पोइ तूं छो नथो वञी ही बीठो आहे अञा मां वञा हिन में चीरा ॾिने मां वञा बाक़ी तव्हां हिते छा कंदो ख़ता खणींदो पोइ ॼणियो छो ॼणियो छो हे जेसीं ताईं मां हितां मुतमिन थी न वेंदुसि एसी ताईं मां पंहिंजे सौट ककर खे मुतमिन न करे सघंदुसि इन करे मुराद सां कुझु लफ़्ज़ ॻाल्हाइण लाज़मी आहे। ॾिसो बाबा तव्हां ॿई मुंहिंजा बाज़ू आहियो ऐं मां न चाहींदुसि त तव्हां ॿई पाण में फिरी करे मूंखे कमज़ोर कयो इन करे तव्हांखे हिकु करणु लाज़मी आहे। रह शानवाज़ असांखे हाणे हिकु थियण जो ख़्वाब तव्हां छॾे ॾियो हा बाक़ी हिकु जाते अलॻि अलॻि रहण सां तव्हां रोके सघो था बाक़ी बारूद जी बाहि खे तव्हां कॾहिं न रोके सघंदव ऐं जॾहिं बि आम्हूं साम्हूं थींदासीं त बारूद जी बाहि त ज़रूरु हलंदी। इन बारूद जी बाहि खे ख़तमु करण जे लाइ त मूं तव्हांखे लॻायो आहे। बोलो बोल बाबा मुराद खे वठी आ हाज़िर बाबा साईं ऐं हा सिर्फ़ु मुराद खे ऐं ॿियो कंहिंखे बि न आणिजां सिर्फ़ु मुराद खे ई पाण सां गॾु वठी ईंदुसि बाबा साईं ऐं हुन सां इहा ॻाल्हि न कजां त को हिते रज़न वेठल आहे। मां ॿाहिरि न आहियां बाबा साईं इहा ॿाहिराणी कोन कंदुसि मां कची उतां किथे मुराद खे वठी ईंदुसि। बाबा मनठा तूं बि हलो रे कची उतां किथे हली मुड़ा बुड़ा रखाए सेटिंग कराए असां बि चऊं था मुराद अचे त ठीकु आहे बाबा मां वञा थो उतां तरफ़ बसि जेको हमेशह लाइ असां खां विछड़ी वेंदो आहे हुन जो ॾुख असांजे दिलि में कुझु टाइम लाइ हूंदो आहे ऐं जीअं ई वक़्तु गुज़रंदो आहे असांजे दिलि मां ॾुख बि हलियो वेंदो आहे पर जेको ज़िंदा बि हुजे ऐं अखियुनि जी आॾो बि हुजे दिलि असांजी पहुच खां परे ॾुखनि ऐं सूरनि में हुजे हुन जी ॻणती रोहारे थी। छा तोखे नथो लॻे त मां रोज़ विख विख तोखां परे पई थींदी वञा? तूं पंहिंजे पाण खे अजायो थी अकेलो भाई सुट तुंहिंजे वजूद खे मज़बूत बाहुनि जे घेरे में रखियो आहे जेके तोखे पाण खां क़रीब परे थियणु कोन ॾींदा। पोइ छो तो ते उदासी जा पाछा छाइजी विया ख़तमु करे छॾ उन ख़ौफ़ खे जेको तुंहिंजो वजूद में अची वियो। तुंहिंजे चहिरे ते उदासी जूं लकीरूं मूंखे कायरता ऐं बुज़दिली जो अहसास थी ॾियारियो। हीउ सोडल तुंहिंजे मथां सिर बि क़ुर्बान करे सघे थो पर तोखे कॾहिं बि अकेलो ऐं बेसहारा नथो छॾे सघे। तुंहिंजे नाव जी पोती मुंहिंजे सिर मथां आहे ऐं मां पाण खे अकेलो ऐं बेसहारा न पई सम्झां पर तोखां धार थियण जो ॾुख मुंहिंजी दिलि में घर करे वियो आहे ऐं शायदि तूं बि मूंखे विसारे छॾियो आहे। न गुलपरी न जॾहिं असांजी उमिरि गुॾियूं पढ़ाइण जूं हुयूं ऐं जॾहिं तुंहिंजी गुॾी सां मुंहिंजो गुॾो लाऊं लहण जे लाइ आयो हो न उन वक़्तु तुंहिंजे सिर जे मथां मुंहिंजे नाले जी पोती रखी वई ऐं उन ॾींहं खां वठी मां तोखे पंहिंजी कुंवार सम्झंदो आयो आहियां
पोइ मां पंहिंजी इज़त खे कीअं थो लॼाए सघां? छोरो की सोच अॼु मुराद खे ख़तम करण जो सुठो मौक़ो हुयो। उन सां गॾु मोनू बि हुयो। जेकॾहिं मोनूअ खे को नुक़सानु पहुची वञे हा त रईस जी सिधी सही असां सां दुश्मनी थी वञे हा। जेकॾहिं वापसि कमदार मुराद खे छॾण वञे त पोइ उनखे रस्ते ते बीहारे कमदार खे लाहे उनखे रवानो कंदासीं। पोइ मुराद जो ख़त्मो पढ़ंदासीं। उहो तॾहिं थींदो जॾहिं मुराद वापसि हिन रस्तनि सां अचे। जेकॾहिं ज़मीन वारे रस्ते सां घर हलियो वियो त पोइ सोट रज़न असांखे आगाह कंदो रहंदो भई कुझु बि थिए मुराद खे ज़िंदा वञण कोन ॾींदासीं। असां टिनि मां हिक खे रेस जी ओताक जे लॻ वञी बीहणो पवंदो। सौट मां उन तरफ़ निकिरी थो वञा। जेकॾहिं हुन रस्ते सां मुराद आयो त मां खे फ़ोन करे आगाह कंदुसि। पोइ तूं हुन तरफ़ निकिरी वञ। तूं असांखे ॼाण ॾींदो रहिजां ऐं असीं तोखे ॼाण ॾींदा रहंदासीं। ठीकु आहे सौट। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मीर शाहनवाज़ ख़ान जो आख़िर सोट में ओचितो कहिड़ो कमु पइजी? जेकॾहिं मीर शाहनवाज़ मुराद खे घुरायो आहे त हुन में छा थी पियो? बाबा मीर शाहनवाज़ ख़ान जे मथां भरोसो नथो करे सघिजे। सौट रईस अदा सां कॾहिं बि धोखो कोन कंदो। पिरल तूं मीर शाहनवाज़ ख़ान जी फितरत खां वाक़िफ़ न आहे। मुंहिंजो त पूरो पूरो शक आहे। सोटो मुख़्तियार खे मारण में हुनजो पूरो पूरो हथ आहे। सोडन सही पियो चवे। रेस शाहनवाज़ जे मथां मुंहिंजो शक वञे पियो। जेकॾहिं मीर शाहनवाज़ ख़ान जे मथां भरोसो नथो करे सघिजे ऐं हू धोखे ॾियण जी कोशिशि कंदो त पोइ असांखे ॻोठ जे ॿाहिरां हथियार खणी हली बीहणो पवंदो। हा सोट हथियार खणो ऐं असीं ॿाहिरि निकिरी था हलूं। किथे ईअं न थिए जो सोट जे मथां मुसीबत अची वञे असां हिते मात करे वेठा हुजूं ऐं पोइ सोट खे बचाइण बि नामुमकिन थी वेंदो। सोडल पुट मीर शाहनवाज़ ख़ान मुराद खे धोखे ॾियण जी ग़लती कॾहिं बि कोन कंदो। ख़ुदा कंदो त मीर शाहनवाज़ ख़ान सोट खे धोखो कोन ॾींदो। पर पोइ बि असांखे पंहिंजी पूरी तयारी करणु घुरिजे। उथो हथियार खणो ऐं ॿाहिरि था हलूं। अचो। सोडल सही पियो चवे। असांखे पाण हिन वक़्तु पंहिंजे पूरी होशियारीअ सां रहणो पवंदो। अदा दुश्मन पंहिंजे पलांद जे ताड़ में हूंदो। रेस जंहिं ॻाल्हि जो तव्हां मूंखां एतबार वठण था चाहियो न असल में इहो एतबार त रज़न खे ॾियणु खपे। छो त असांजो माण्हू रज़न जे ॻोठ में मुआ। ॾिसो बाबा उन ॾींहुं तव्हांजे साम्हूं मां हिननि खां झड़ती वरिती त हिननि वटां त कोई हथियार बराबरि न थियो। रेस ॻोठ रज़न वारनि जो घिटियूं घर इन्हनि जा गोली कहिड़े तरफ़ खां आई इहो न अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था। नई वरी असां मां पंहिंजे पूरे भरोसे सां चवां थो त गोली हिननि जे हमराहनि खां लॻी आहे। असांजे कंहिं बि हमराह गोली न हलाई। रज़न जेकॾहिं इन ॻाल्हि जो तूं एतबार ॾीं थो न त पोइ ईअं सम्झ त मुंहिंजा ॿई खून छुटा ऐं तुंहिंजे ॿिनि खूननि जो मां हिसाब किताब ॾियण लाइ तयारु आहियां। हाणे ॿुधाए रज़न तूं छा थो चईं? ठीकु आहे रेस मूंखे 2 ॾींहंनि जी मोहलत खपे। मां पंहिंजे हमराहनि खां पक वठी वठां। जेकॾहिं हू बेॾोही आहे त मां मुराद खे एतबार ॾींदुसि। जेकॾहिं हू ॾोही आहिनि त इहा ॻाल्हि बि मां सिधी कंदुसि। जेकॾहिं मुराद खे अञा बि मुंहिंजे मथां शक आहे त हिननि जे हमराह खे मूं मरायो आहे त पोइ मां एतबार ॾियण लाइ तयारु आहियां त मूंखे का बि ख़बर न आहे। 2 ॾींहंनि जी मोहलत अथई। 2 ॾींहंनि खां पोइ अची गवाही ॾिजाए त मुंहिंजे हमराह जो कातिल केरु आहे। 2 ॾींहं तूं ज़िंदा हूंदे त इहा गवाही वठंदे तो लाइ तुंहिंजी मौत जा फ़रिश्ता मां वाट ते विहारे आयो आहियां।
बोलो। जी बाबा साईं। बाबा जल्दी कर, गाड़ी कढ। मुराद कावड़ में वियो आहे, खणी वञी हुनखे घर छॾिया। मुराद जो एतिरो त घर परे लाइ जो हू पंधु पहुची न सघंदो। मोलू खे तव्हां मूं सां गॾु छॾियो, किथे सोढल वारा मुंहिंजे इंतज़ार में न हुजनि। जेकॾहिं मोलू गॾु हूंदो त हू कुझु न करे सघंदा। बाबा साईं छा हुकुम आहे? ठीकु आहे मोलू, तूं रज़न सां गॾु निकिरी वञ। बाबा साईं हिन खे त पूरो करे छॾियो तव्हां। बिरल जल्दी कर बाबा, गाड़ी कढाया। अॼु शाबाश। हाज़िर बाबा साईं, मां गाड़ी काहे थो अचां। मालिक ख़ैर करे। जे मुराद मरी पियो त वॾी तबाही थींदी। असांखे थारे जो इंतज़ारु करणु घुरिजे। असांखे निकिरणो पवंदो। पूरो ॻोठ कढाए हिते रहियासीं त पकड़िजी पवंदासीं। अरे ठारे जो छा थींदो? ठारो 4 माण्हू आहे, पाण पहुची वेंदो। काहे गाॾी? मूंखे बयानो दुश्मन हुजे काॾे, ख़ुदा खे मञ, मूंखे निकाल, मूंखे निकाल। हैदरनि खे संभाल, ॿाहिरि मसलो थी पियो आहे, बाबा खे आगाह कर। दर खोल, मां तो चवां दर खोल। भई असांजे दुश्मन खे असांजे हवाले कर, न त सीनू परमूर करे छॾींदो साईं। तोखे ख़बर न आहे उतां कंहिंजी आहे, मां कंहिंजो माण्हू आहियां। ठारे असांजे ॻोठ मथां हमिलो कयो आहे। तूं छा थो सम्झी? असां ठारे खे बस पकड़ंदासीं। दरवाज़ो न खुलियो आहे न खुलंदो। मां तो चवां दर खोल। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।